नौशर फिरोज़ मावा के खबर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्ट मोहम्मद हसन सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ नौशर फिरोज़ लॻे ॻोठो अमीर बख्शियो मरी जा रहवासी साबको बैंक नौशर फिरोज़ जे मन मस्तनि खां तंग थी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाजी अॻवानी इक़बाल उमरी, अनवर उमरी, अब्बास उमरी, रज़ाक ट्रगड़, तालिब ट्रगड़, मोहबली बबुर ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो अकाउंट बैंक में ठहियलु आहे ऐं घरनि जी बार बार सर्वे बि करे विया आहिनि, पर अफ़सोस जो हिन वक़्त ताईं पैसनि जी क़िस्त न ॾिनी वई आहे। साबको बैंक नौशर फिरोज़ जो मैनेजर अकबर खोसो ऐं संदसि अमले पारां ॻोठनि ऐं शहर में पंहिंजा मनपसंद एजेंट मुक़ररु करे छॾिया आहिनि, जेकी ग़रीब मुस्तहिक़नि खां 10,000 खां 5,000 रेट मुक़ररु करे छॾियो आहे। एजेंटनि जो चवणु आहे त असांखे साबको बैंक जे मैनेजर अकबर खोसो ऐं बैंक अमलो जो हुकुम आहे त जेकी अव्हांखे पैसा ॾियनि उन्हनि खे डील करे वठी अचो। सभ खां पहिरियां उन्हनि खे घर सर्वे जा पैसा ॾिना वेंदा। असां ग़रीब मिसकिन आहियूं, असांखे पंहिंजो हक़ ॾिनो वञे। जॾहिं त लिस्ट ते असांजा नाला बि चढ़ियल आहिनि, उन बावजूद बि असां सां ज़ुल्म कयो पियो वञे। असीं आला इदारनि खां पुरज़ोर मुतालबो कयूं था त बैंक अमले ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। कमीशन ते पियो हले 50,000 रुपया ॾियो त जॻहियूं पंहिंजूं ठारायो न, त जॻहियूं तव्हांजूं ठहंदियूं ई कोन। 50,000 ॾेई ऐं पोइ तव्हांजी जॻहियूं जो असां कमु करे था ॾियूं, पहिरियों असांखे 50,000 ॾियो। एजेंट जेके आहिनि छॾिया आहिनि सभई इहे चवनि था त 5,000 सभई ॾियो, तव्हांखे सभिनी जा जॻहियूं ठाराए तव्हांखे ॾियूं था, पहिरें 5,000 ॾियो। कमीशन एजेंट थी विया आहिनि, 5,000 जेका वठनि था उन्हनि जा घर अची था वञनि, उहे एजेंट हिननि जा छॾे कमीशन भरी आहे, सभिनि जा घर अची विया आहिनि।